दोस्तों ज़मींदार ऐं फ़क़ीर ऐं सौदागर जी कहाणी जो पहिरियों हिसो त तव्हां ॿुधो। हाणे हलूं था हिन कहाणी जे ॿिए हिसे जी तरफ़। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि ईंदी। हाणे राति उते ई थी वई। ख़ैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो, उहे ॿई छोकिरा वीचारा उते ई वेठा हुजनि उन नदी जे कप ते। त हाणे सुबुह जो टाइम हुजे, सुबुह जो पहर हुजे। हिकिड़ो बकरार ॿ टे ॿकरियूं हुयूं सो कायो पिए आयो उन झंग में चारण जे लाइ। तो हाणे उहो बि अची उन नदी जे वेझो अची उते पुॻो। उन झंग में ॿकरियूं पिए चारियूं त इन छोकिरनि पिए कयूं रियूं ऐं दाहूं। बकरार जॾहिं हिननि जूं रियूं ऐं दाहूं ॿुधियूं तो चवणु लॻो त ॿारनि जो आवाज़ पियो अचे। ख़बर न आहे ॿार आहिनि या को ॿी का शइ। वञी ॾिसां त सही आख़िर छा मसइलो आहे। बकरार उहे ॿकरियूं उते ई छॾींदे हलंदो आयो। छा ॾिसे त छोकिरा ॿ हुजनि, हिकिड़ो हुन नदी जे कप ते, हिकिड़ो हुन नदी जे कप ते, मतिलबु त हिकिड़ो हुन कप ते हिकिड़ो हुन कप ते नदी जे। सो ॾिठईं तो चवणु लॻो त अड़े ही ॿ छोकिरा आहिनि, हिकिड़ो हुनी कप ते हिकिड़ो हुनी कप ते। सो आयो अची वॾी छोकिरे खे माना चवणु लॻो त बाबा माना ख़ैरु आहे हिते, ऐं हिन नदी जे कपनि ते वेहो ऐं दाऊं ऐं रिहूं पिया करियो। त हिते उन छोकिरे जेको वॾो 5 साल जो छोकिरो हुन सॼी ॻाल्हि करे उन बकरार खे ॿुधाई त ही मसइलो आहे। तो बकरार चवणु लॻो उन छोकिरे खे त बाबा तूं रो न, आउं वञा थो हुन पार तुंहिंजे भाउ खे खणियो थो अचां। बकरार लथो नदी में। सो हाणे सिलो हलंदो हलंदो आयो अची हुन पासे। सो उन छोकिरे खे खईं तो वरी सिलो हलंदो हलंदो अची हुन पार आयो। तो ॿिन्ही छोकिरनि खे चवणु लॻो त हाणे अवी हलो मुंहिंजे घर ऐं मुंहिंजा पुट थी मूं वटि रहो। सो बकरार उहे ॿकरियूं काईंदे इन ॿिन्ही छोकिरनि खे पाण सां गॾु वरितईं। सिधो आयो पंहिंजे घर। सो हाणे उन बकरार खे बि को औलाद हो कोन, ज़ाल हुनजी हुई। ज़ाल जॾहिं ॾिठो बकरार जी त ॾे ख़बर ही ॿार कंहिंजा खणी आयो हुई। त हिते बकरार बि सॼी ॻाल्हि करे पंहिंजी ज़ाल खे ॿुधाई त ही मसइलो आहे। तो माई चवणु लॻी बकरार जी त पाण खे औलाद आहे कोन, अलासी पाण खे ॿ पुट ॾेई छॾिया आहिनि। हाणे ही पंहिंजो ई सहारो बणिबा, पाण हिननि खे निपाए पाले ऐं वॾो कंदासीं। सो हाणे नेठि उहे ॿई छोकिरा उते ई रहिया उन बकरार वटि। बकरार उन्हनि जी परवरिश करणु लॻो। हाणे होॾां उहो ज़मींदार लुड़ंदे लुड़ंदे, ज़िंदगी मौत रब जे हथ में आहे पर कुदरत वारो बचाइण वारो आहे। जो उहो ज़मींदार बची वियो, तमामु परे निकिरी आयो उन नदी में वहंदे वहंदे अची कंहिं किनारे ते पुॻो, कंहिं ॿी बादशाही में अची पुॻो। सो हुतां निकितो, घणी रियूं दाऊं कईं, चवणु लॻो त मुंहिंजी ज़ाल बि वई, मुंहिंजा 2 पुट बि विया, हले किथे पुॼी वियसि। सो हाणे ही निकितो ॿाहिरि, ईअं ई हलंदो फिरंदो अची उन बादशाही में पुॻो। हाणे उन बादशाह जी बादशाही मतिलबु त बादशाह मरी वियो उन बादशाह जी बादशाही जो। बादशाह को हुई कोन। ही अची पुॻो त सिपाही हिन खे फिरी आया। सिपाही जॾहिं हिन खे फिरी आया सो चवणु लॻा त तूं हल असां सां गॾु। तो ही चवणु लॻो त बाबा आऊं ज़मींदार माण्हू ऐं ही मूंसां मसइलो थियो आहे ऐं अवी मूंखे केॾांहुं था वठियो हलो। तो चवणु लॻो त बसि तूं हल असां सां गॾु, ऐं तूं हिते नओं माण्हू आहीं। चई हा आऊं नओं आहियां। हिन सॼी ॻाल्हि करे सिपाहियुनि खे ॿुधाई। सिपाही हिन खे वठी सिधो बादशाह जे महल में आया। बादशाह उते जो गुज़ारे वियो हुजे। सो वज़ीर कई माण्हू वग़ैरह सभु उते गॾु हुजनि। से चवणु लॻा इन ज़मींदार खे त ॻाल्हि ॿुध, असांजो बादशाह गुज़ारे वियो आहे। तो हाणे असां वटि इहो ई फ़ैसिलो हो त को बि नओं माण्हू ईंदो कंहिं ॿिए हंधा हिन बादशाही जो न हुजे। पर हाणे तूं नओं माण्हू आहीं, हाणे इन बादशाह जी सीट ते तूं वेह, तूं ई बादशाही कर। असांखे बादशाह चई वियो त को जॾहिं आउं मरी वञा न, त जॾहिं बि कंहिं ॿिए हंधि जो नओं माण्हू अचे त बादशाही उनखे ॾेई छॾिजो। हाणे तूं आयो आहीं, तूं ही बादशाही संभाल। अबा वज़ीरनि, सिपाहियुनि ऐं जेके वॾा मुंशी जेके बि हुआ उन बादशाह जी बादशाही में, तो काफ़ी टाइम खां वठी बादशाह जी सीट ख़ाली पई हुई। बादशाही हलाइण लाइ को हो कोन। तो हाणे हिन ज़मींदार खे बादशाह बणाए अची उन तख़्त ते विहारे छॾियो। ही ज़मींदार बि अची उन तख़्त ते वेही रहियो। हाणे लॻो बादशाही हलाइण। सो चवणु लॻो त मुंहिंजा पुट ख़बर कोन्हे कीअं कहिड़े हाल में या को झंग में जानवर ज़नावर खाई न वियो हुजे। सो हाणे बेवस लाचार तमामु परे हले किथे निकिरी अची पुॻो। सो हिन वरी पोयां खोज खोजां बि न कई। सो चवणु लॻो त मुंहिंजा पुट मूंखां विया हलिया, बसि नसीब जी ॻाल्हि आहे, जीअं थियणो हो सो थी हलियो। हाणे उहो लॻो उते बादशाही हलाइण। ॾींहं वक़्तु गुज़रंदा रहिया। तव्हांजो अची 10-12 साल माना थिया। ऐं होॾां उहे हिन वारा 2 पुट बि अची वॾा थिया, नौजवान। 10-12 साल जो टाइम थियो अची मतिलबु त इन ॻाल्हि खे। सो हाणे 2 पुट चवणु लॻा पंहिंजे माउ पीउनि खे त बाबा हाणे अवी
असांजा माउ पीउ आहियो, ग़रीब आहियो, हिते हुते असांखे घणी कमाए खारायो, हर शइ कई ॾांहुं न, हाणे अमी वेही आराम करियो ऐं असीं ॿई भाउ वञूं था किथे को नौकिरी जो बंदोबस्तु करियूं, किथे का नौकिरी वग़ैरह मिली वञे जीअं पंहिंजो जहान वग़ैरह हली वञे। तो बकरार जी ज़ाल चवणु लॻा त भले ठीकु आहे, तव्हां ॾिसो अगरि तव्हांखे किथे का नौकिरी वग़ैरह मिली वञे त ठीकु आहे, जे न त पोइ असीं वेठा आहियूं, अञा बि असांजे जिस्म में साह आहे, अव्हांखे खाराईंदासीं पिया। तो ही चवणु लॻा त न बाबा, हाणे असीं अव्हांखे कमाए खाराईंदासीं। हाणे उहे ॿई छोकिरा उन ज़मींदार जा उन बकरार जी ज़ाल वटि रहंदा हुआ, अची वॾा नौजवान थिया, हाणे कमाई जे हिसाब सां ईअं ई निकिता। हाणे उहे हलंदा हलंदा अची उन बादशाही में पुॻा जिथे ही ज़मींदार बादशाही हलाईंदो हो। अची उन बादशाही में पुॻा तो चवणु लॻा त हलूं था इन बादशाह वटि, मन को इन बादशाह वटि कमु हुजे, हालांकि उहो हिननि जो पीउ हुजे, उहो ज़मींदार हिननि जो पीउ हुजे। हाणे छोकिरा त वॾा थी विया, 10-12 साल जो टाइम, बादशाह जो बि चहिरो थोरो घणो तब्दील थी वियो, छोकिरा त उन टाइम ते नंढा हुआ। हाणे ही ॿई छोकिरा आया अची उन बादशाह जे महल जे अॻियां जिथे हिननि जो पीउ बादशाह हुजे। ॿाहिरि गेट ते बीह रहिया, सो सिपाही पुछा करणु लॻा त अबा अमी केरु आहियो, ख़ैर मज़ा आया आहियो? तो ही चवणु लॻा त असांखे बादशाह सां मिलणो आहे, नौकिरी जे तलाश जे हिसाब सां असीं मतिलबु आया आहियूं। सिपाही चवणु लॻा त पहिरीं वञूं असीं बादशाह खां पुछा करे अचूं, पोइ तव्हांखे अंदरि महल में घुरायूं था। सिपाही विया, वञी बादशाह खे चयूं, तो बादशाह चवणु लॻो त इन ॿिन्ही छोकिरनि खे अंदरि मोकल। सिपाही आया, अची इन ॿिन्ही छोकिरनि खे चयो, ॿई छोकिरा आया अंदरि। सो हाणे उन बादशाह उन ज़मींदार त न सुञातो की ही मुंहिंजा पुट आहिनि, छोकिरा उहे वॾा थी हलिया, छोकिरनि बि न सुञातो की ही असांजो पीउ आहे। तो हाणे उहो ज़मींदार उहो बादशाह चवणु लॻो त बाबा ॾियो ख़बर, ख़ैर मज़ा आया आहियो? त ही ॿई चवणु लॻा त असीं फलाणे हंधा आया आहियूं कंहिं कम जे हिसाब सां, तव्हां वटि का नौकिरी वग़ैरह हुजे त जीअं असांखे ॾियो त असांजो जान वग़ैरह हले। तो उहो बादशाह ज़मींदार उहो चवणु लॻो त चलो ठीकु आहे, छा तव्हां मूं वटि सिपाहियुनि जी नौकिरी कंदो? सिपाहियुनि जी नौकिरी मूं वटि हूंदी, चौकीदारी पहरेदारी सिपाही माना थींदो आहे जेको। छोकिरा चवणु लॻा बादशाह खे त असांखे इहो बि मंज़ूरु आहे, तव्हां जेको कमु ॾींदो असांखे पघार सां कमु आहे, कमु असीं उहो कंदासीं। तो ही बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, तव्हां मूं वटि सिपाही थी रहिजो। हाणे उहे ॿई छोकिरा उन बादशाह वटि सिपाही तौरु कमु कंदा रहिया, उते सिपाही थी रहिया। हाणे होॾां ज़मींदार जी ज़ाल उहा बि को सौदागर वटि हुजे। हाणे उहो सौदागर उन माई खे पाण सां गॾु उन ॿेड़े में गॾु खयो वञिणो, छो त उहो सौदागर हिते हुते वापारु सौदो कंदो आहे। उहा माई ज़मींदार जी ज़ाल हिन सौदागर सां गॾु हुई। तो हाणे 10-12 साल अची उहे बि मुकमल थिया। सा ज़ाल चवणु लॻी उन ज़मींदार जी त हाणे सौदागर मूंखे कोन छॾींदो, 10-12 साल जो टाइम अची मुकमल थियो आहे, हाणे मूंसां कंदो ई शादी। हाणे कीअं करियां, हाणे त घणी पंहिंजो पाण खे बचायमि, पर हाणे ही त मूंसां कंदो शादी। सा चवणु लॻी त हाणे का न का टल करियां, का अटकल करियां, ॿियो हाणे छा करियां? तो हाणे हिन कुझु विचां ॿियो करण थे चाहियो, पर ॾिसूं हाणे अॻियां छा थो थिए। तो हाणे माई चवणु लॻी उहा ज़मींदार जी ज़ाल सौदागर खे त ॻाल्हि ॿुध, पाण हाणे कंहिं बादशाही में पुॼण वारा आहियूं छा? सौदागर चवणु लॻो त हा, पाण हाणे कंहिं बादशाही में अची उते पुॼण वारा आहियूं। तो हाणे ख़ैरनि जो पाण खे अची हिते राति बि थियण वारी आहे, ॿेड़ो हिते झलींदासीं। सौदागर चवणु लॻो उन माई खे। माई चवणु लॻी उन सौदागर खे त ॻाल्हि ॿुध, ख़बर कोन्हे ही कहिड़ी बादशाही हुजे ऐं हिन ॿेड़े में तुंहिंजो तमामु जाम सोन खज़ानो पियल आहे। तूं हीअं कर, हिते ॿेड़ो झलीं थो ऐं आऊं बि आहियां, तूं वञ हिन बादशाह वटि, के 2-3 सिपाही हिते ॾे जेको तुंहिंजे हिन ॿेड़े जी ऐं मुंहिंजी पहरेदारी ॾियनि। तुंहिंजो सोन खज़ानो पियो आहे, आऊं बि आहियां ऐं तूं बि आहीं, सो पहरेदारी ॾियनि। तूं वञी बादशाह खां 2-3 सिपाही वठी आ, ख़बर कोन्हे कहिड़ो इलाइक़ो आहे, मतां चोर कुझु हुजे, हेॾां होॾां नुक़सान न करे वञे। सौदागर चवणु लॻो उन माई खे त चलो ठीकु आहे। सौदागर उतां निकितो, सिधो आयो अची इन बादशाह वटि। बादशाह बि कहिड़ो, उहो ज़मींदार बादशाह थियो वेठो हुजे। सौदागर चवणु लॻो उन बादशाह खे त बादशाह सलामत, फलाणे हंधि जो आऊं सौदागर आहियां, सौदे जे हिसाब सां आऊं हिते हुते बादशाहियुनि में हर हंधि वेंदो आहियां, पर अॼु तव्हांजी बादशाही ऐं इन किनारे ते आयो आहियां समुंड जे ते। हाणे मूंखे हिते पहरेदारी खपे, 2 सिपाही मूंखे ॾे त जीअं पहरेदारी ॾियनि मुंहिंजे ॿेड़े जी। काफ़ी सारो सोन खज़ानो वग़ैरह पियल आहे, किथे आऊं लुटिजी न वञा। तो बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे। उहो ज़मींदार बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर, जेके हींअर 2 छोकिरा नवां रखिया आहिनि, इन्हनि खे इन सां गॾु मोकल त वञी अॼोकी राति हिन जे ॿेड़े ते पहरेदारी ॾे। तो वज़ीर चवणु लॻो त चलो ठीकु आहे। वज़ीर इन ॿिन्ही छोकिरनि खे हिन सौदागर सां गॾु मोकिलियो। तो हाणे 2 छोकिरा आया,
अची उन ॿेड़े में चढ़ी ऐं पहरेदारी ॾियण लॻा। ख़ैरनि जो अची राति थी। हाणे उहा माई त अंदरि उन ॿेड़े में क़ैद हुजे कमिरो, सो हाणे उन कमिरे जे ॿाहिरां ही ॿई वेठा हुजनि ऐं हिते उन कमिरे में सोन खज़ानो बि पियल हुजे, माई बि अञा जाॻंदल हुजे। सो ही ॿई ॿाहिरि पहरेदारी पिया ॾियनि सिपाही तौरु, त सौदागर बि उते वेठल हुजे। सो हाणे ईअं ई ॻाल्हियुनि मुआड़ियुनि मञा ईअं ई कचहरी कंदे कंदे सौदागर पुछा करणु लॻो उन ॿिन्ही छोकिरनि खां, त ॾियो ख़बर अवी हिते जा आहियो, किथे जा आहियो, किथे वेठा आहियो, पुछा करणु लॻो। सो हाणे हिते उहो ॿई छोकिरा उन मञा हिकिड़ो चवणु लॻो, जेको वॾो छोकिरो हो, सो चवणु लॻो सौदागर खे, त सौदागर असांजी ॻाल्हि तमामु वॾी आहे। सो सौदागर चवणु लॻो पोइ बि आउं ॿुधां सही। सो हाणे माई बि अंदरि ॿुधी पई उहा जेका हिननि जी माउ हुजे। हाणे मां त न सुञातो त हीअ मुंहिंजा ॿई पुट आहिनि, हाणे ॿिन्ही छोकिरनि बि न सुञातो कोई असांजी माउ आहे। सो हाणे क़िस्मत जो खेल, नसीब जी ॻाल्हि। सो सौदागर हिन खां पुछा करणु लॻो। सो उन मञा जेको वॾो छोकिरो जेको हो, सो चवणु लॻो त असांजो पीउ ज़मींदार हो, सो हिकिड़ो फ़क़ीर आयो हो, सो असांजे सॼी जेका मिल्कियत वग़ैरह ई सा असांजे पीउ जेको आहे सो उन फ़क़ीर खे ॾेई छॾी। पोइ असीं ईअं ई दर बदर थी अची निकिता हुआसीं। सो आयासीं हिकिड़े हंधि हिकिड़ी पोड़ी वटि रहियासीं, उहा पोड़ी असांजी माउ खे माराए छॾियो ऐं पोइ असीं उतां निकितासीं। असांजो बाबो असांखे खणी आयो कंहिं नदी ते, उहो बि लुड़ी हलियो ऐं असीं ॿई उते रहियासीं। पोइ असांखे हिकिड़ो बकराड़ खणी आयो ऐं उन असांखे पालियो, उन पालियो वॾो कयो ऐं उतां ई असीं आयासीं इन बादशाह वटि। हाणे हिते सिपाही तौरु नौकिरी करियूं था। सो हाणे एतिरियूं ॻाल्हियूं हिन छोकिरनि सौदागर खे ॿुधायूं। तो सौदागर चवणु लॻो त अव्हां सां तमामु ख़राबु कमु थियो। हाणे एतिरियूं कचहरी वग़ैरह करे ऐं उहो सौदागर वियो हलियो सुम्हण जे लाइ। हाणे इहे माई ॿिन्ही छोकिरनि जूं उहे ॻाल्हियूं ॿुधी वरितियूं। तो माई चवणु लॻी त अड़े ही त पोइ मुंहिंजा पुट आहिनि, चङा भला ऐं हयाती आहिनि। सो हाणे माई चवणु लॻी त हाणे कीअं करियां, हिननि खे कीअं सचाई ॿुधायां। सौदागर ॿुधी वेंदो हलियो, अले छा करे सौदागर मुंहिंजे ॿिन्ही पुटनि खे मारे न छॾे। तो माई उन महिल माठ कई। ख़ैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो, उहे ॿई पहरेदारी ॾेई उहे छोकिरा उतां हलिया विया ॿेड़े सां। सौदागर अञा निंड पियो हुजे। माई छा कयो, 2 सोन जूं पेतियूं जे खज़ाने जूं हुयूं सौदागर जूं, सो खणी अची पाणी में उछले छॾियूं। सौदागर खे उथारण लॻी ऐं चवणु लॻी त सौदागर ॻाल्हि ॿुध, जेके राति 2 चौकीदार 2 पहरेदार हुआ न, ची हाओ, ची उहो लॻे थो खज़ानो पंहिंजो खणी हलिया। ची खज़ानो खणी आ? ची हा खज़ानो खणी आहे ई कोन। हाणे हालांकि उहो खज़ानो त हिन माई उछले छॾियो हो। त सौदागर चवणु लॻो, सो हाणे सौदागर चवणु लॻो त पोइ हाणे कीअं करियां, आउं त लुटिजी वियुसि, बर्बादु थी वियुसि। तो माई चवणु लॻी तूं हीअं कर, तूं वञी नी बादशाह वटि, नी बादशाह खे चओ, बादशाह पाणे फ़ैसिलो कंदो। तो सौदागर चवणु लॻो त ॻाल्हि वाजी कई अथई। सौदागर उन माई खे उते ई छॾे ऐं पाण आयो बादशाह वटि। तो बादशाह चवणु लॻो त बादशाह सलामत, मूंसां ज़ुल्म थी वियो, मूंसां कहर थी वियो। बादशाह चवणु लॻो, बादशाह कहिड़ो? उहो जेको ज़मींदार बादशाह। जी छा थियो तोसां ख़ैर आहे? ची बादशाह सलामत, तो जेके मूंखे 2 सिपाही ॾिना, पहरेदारी त उन्हनि ॾिनी, पर मुंहिंजो सोन ऐं खज़ानो बि खणी हलिया आहिनि। त बादशाह चवणु लॻो त ईअं थी नथो सघे। तो ईअं कीअं खणंदा? ची न खणी आया आहिनि। ची तो वटि को सबूत आहे इन ॻाल्हि जो? ची सबूत मूं वटि बिल्कुलु आहे। मूं वटि हिकिड़ी माई आहे, मुंहिंजी ज़ाल, तो उन इहो सभु कुझु ॾिठो आहे। तो बादशाह चवणु लॻो त सभु कुझु ॾिठो आहे त पोइ तूं इन माई खे बि घुराए, तुंहिंजी ज़ाल खे हिते, ऐं इन ॿिन्ही छोकिरनि खे घुरायां थो। सौदागर चवणु लॻो त चलो ठीकु आहे। सौदागर वियो, उन माई खे वठी आयो। माई जॾहिं अची गेट ते पुगी ॾिठी हिन खे, सो माई सुञाणे वई हिन खे। तो चवणु लॻी त हीअ मुंहिंजो ई मुड़ुसु ज़मींदार आहे, हिते बादशाह थियो वेठो आहे। माई उन महिल कयो नकाब, साहब अंदरि आई। तो बादशाह उन महिल ॿिन्ही छोकिरनि 2 सिपाहियुनि खे बि घुराए वरितो। तो बादशाह चवणु लॻो उन माई खे त ॻाल्हि ॿुध, तूं सच सां चवें थी त हिननि जेको आहे सो सोन खज़ानो सौदागर जो खयो आहे? तो माई चवणु लॻी त इहा तूं कहाणी हिननि खां पुछा कर, इहा ॻाल्हि तूं हिन छोकिरनि खां पुछा कर त हिननि राति जो छा चयो हो। बादशाह चवणु लॻो त आउं सोन ऐं खज़ाने जी ॻाल्हि पियो करियां ऐं तूं चवें थी त हिननि खां कहाणी पुछा करियां, जेका हिननि राति कहाणी चई हुई। तो हिते बादशाह चवणु लॻो उन छोकिरनि खे, तव्हां कहिड़ी अहिड़ी कहाणी चई आहे, ही माई छा पई चए, आख़िर ॻाल्हि छा आहे, वाज़े करे ॿुधायो। सो नेठि उन छोकिरनि उहा ॻाल्हि करे ॿुधाई। छोकिरा चवणु लॻा त असां न चोरी कई आहे, न कुझु कयो आहे, असां सिर्फ़ु जेका राति जा सौदागर सां ही ॻाल्हि कई हुई, कहाणी पंहिंजी इहा सौदागर खे ॿुधाई हुई। जी कहिड़ी तव्हां ॿुधाई, मूंखे ॿुधायो। छोकिरो चवणु लॻो त दरअसल असीं हिकिड़े ज़मींदार जा पुट हुआसीं। हिकिड़ो फ़क़ीर उते आयो, तो हर शइ माना घुरणु लॻो मुंहिंजे पीउ खां। मुंहिंजे पीउ सॼी मिल्कियत ॿनी जेका हुई उन फ़क़ीर खे ॾेई छॾी।
ऐं पोइ असीं उतां ईअं ई निकितासीं, आयासीं हिकिड़ी पोड़ी वटि रहणु लॻासीं। पोड़ी मुंहिंजी माउ खे हले किथे वठी माराए छॾियो। ऐं पोइ असांजो बाबू असांखे उतां वठी आयो कंहिं नदी ते, नदी पार कराई थिए, पर पाण बि ॿुॾी हलियो। ऐं पोइ असीं आयासीं हिकिड़े ॿकराड़ वटि रहणु लॻासीं ऐं उतां थी अची हिते आयासीं तव्हां वटि ड्यूटी पिया करियूं। असां इहा ई ॻाल्हि कई आहे, बाक़ी असां न सोन खयो न खज़ानो खयोसीं। तो असांजी इहा कहाणी आहे जेका ई माई चवे पई। तो ज़मींदार जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी ॿिन्ही छोकिरनि जी, सो डोड़ंदे आयो अची पंहिंजे ॿिन्ही पुटनि खे भाकुर पाए मिलियो। सो रोअण लॻो, ॻोढ़ा ज़ारो ज़ार वहण लॻा। सो चवणु लॻो त अमी मुंहिंजा पुट आहियो, चङा भला आहियो, सही आहियो। तो ॾाढो ख़ुशि थियो। तो ॿई छोकिरा चवणु लॻा तूं ई असांजो बाबो आहीं। तो उहे बि मिलणु लॻा। सो ॿई छोकिरा चवणु लॻा त पोइ असांजी अम्मा अलाए किथे आहे, ख़बर कोन्हे। सो हिते हिननि वारी माउ बि नक़ाब हटायो सा चवणु लॻी त आऊं ई अव्हांजी माउ आहियां। तो जॾहिं ज़मींदार ॾिठो सो बि ॾाढो ख़ुशि थियो। तो ज़मींदार बि अची पंहिंजी ज़ाल सां मिलियो ऐं उहा ज़ाल हिन वारी पंहिंजे ॿिन्ही पुटनि सां मिली, छोकिरनि सां मिली। सो ॾाढा पाण में मिली ज़ारो ज़ार रुना विछड़ियल मिलिया। हाणे हिते सौदागर आस्ते आस्ते वञणु लॻो त सिपाहियुनि उनखे झले वरितो। तो बादशाह चवणु लॻो त हिन सौदागर खे झलियो ई वञे किॾां थो। हाणे माई चवणु लॻी संदसि मुड़ुस खे चवणु लॻी, उन ज़मींदार खे चवणु लॻी त दरअसल हिन खे छॾे ॾे, हिन खे न मार। ऐं हीउ जेको आहे मूंखे 10-12 सालनि जे लाइ भेण करियो विहारियो वेठो हो, मूं हिन सां इहा शर्त रखी हुई। सो आऊं अञा पाक आहियां, हिन मूंखे हथ बि कोन लाथो आहे। 10-12 साल असांजो भेण भाउ जो पाण में माना दर्जो हुयो। तूं हिन खे छॾे ॾे, मूंखे विको आहे हुन माई, पोड़ी विको आहे, उन पोड़ी खे हिते घुराए उनखे सज़ा ॾे। तो उहो ज़मींदार चवणु लॻो, ज़मींदार त हाणे बादशाही जे उहिदे ते हुजे। ज़मींदार चवणु लॻो उन सिपाहियुनि खे त वञो इन पोड़ी खे वठी अचो, किथे बि हुजे कंहिं बादशाही में। अबा वरी देरि कोन कयो, वही उहा सिपाही विया वञी पोड़ी खे वठी आया। पोड़ी खे वठी आया। सो बादशाह पोड़ी खे वठी आया। सो हाणे ज़मींदार बादशाह उन पोड़ी खे उते सज़ा ॾियारे छॾी, उमिरि क़ैद जे लाइ क़ैद कराए छॾियो। ऐं उन सौदागर खे उहो चवणु लॻो, ज़मींदार बादशाह त ॻाल्हि ॿुध, तो तमामु ग़लति कयो ऐं पैसा जिथे किथे ॾियो ऐं का बि औरत, का बि माई ॾिसी थो उहा तूं ख़रीद करी थो वठी थो। तोखे इहा ख़बर कोन्हे त हिननि जो पोयां कीअं आहे जान, पोयां छा आहे, कहिड़ा रिश्ता, कहिड़ा नाता। तो त असांखे दरबदर करे छॾियो। मुंहिंजा ॿार अलाए कीअं रुली विया हलिया, मुंहिंजा पुट, मुंहिंजी ज़ाल दरबदर थी वई, आऊं दरबदर थी वियुसि। अॼु खां ॿेर किथे बि का औरत, का माई ॾिसी कॾहिं बि अहिड़ो ग़लति क़दम न कजांइ। जेकर कई किथे बि हथ चढ़ी वञे त तोसां अहिड़ो आऊं कमु कंदसि जेको तूं यादि कंदे। सौदागर चवणु लॻो त आऊं कॾहिं बि ज़िंदगी में अहिड़ो कमु न कंदसि। सौदागर वञण वारी कई। तो हाणे उहो ज़मींदार ॾाढो ख़ुशि थियो त मूंखे मुंहिंजा 2 पुट मिली विया हलिया। ऐं माई बि ॾाढी ख़ुशि थी त मूंखे मुंहिंजो मुड़ुसु मिली वियो, मूंखे मुंहिंजा 2 पुट मिली विया हलिया। तो एतिरे टाइम में उहो फ़क़ीर बि अची हुते पुॻो, फ़क़ीर बि अची पुॻो। तो ज़मींदार ॾिठो, ज़मींदार जी ज़ाल तो ॾिठो। सो चवणु लॻा त हीउ फ़क़ीर हिते पुॼी वियो। सो फ़क़ीर चवणु लॻो उन ज़मींदार खे त दरअसल आऊं हिकिड़ो पोतल फ़क़ीर आहियां, ईअं आऊं आयो हुउसि। तो काफ़ी ॻाल्हि मूं तुंहिंजी ईअं ॿुधी हुई। सो माण्हुनि खे ही तमामु जाम ख़ैर ख़ैरातूं ॾिए थो। पोइ मूं तोखे आज़माइण जे लाइ, मिड़ी आज़माइण जे लाइ मूं तोखां इहे शयूं घुरियूं हुयूं। पर तूं दरिया दिलि आहीं, तूं तमामु नेक दिलि माण्हू आहीं, तो तमामु भलो कमु कयो। मूं तोखां जेको घुरियो तो मूंखे ॾेई छॾियो, तूं वञी दरबदर थिए। पर इन में बि को राज़ इम्तिहान हो। तो वटि जॾहिं 200 एकड़ ज़मीन हुई, माण्हुनि खे अर्शे ॾींदो हुए, ख़ैर ख़ैरातूं ॾींदो हुए। तो हाणे हिकिड़ो तो ते इम्तिहान हो, तो इहो इम्तिहान पास कयो। तो ॾिठी इन इम्तिहान पास कंदे तोखे ही बादशाही मिली वई। बादशाही जो मतिलबु त बादशाही, हर शइ तो वटि आहे। हाणे तूं इन बादशाही जे लाइक़ु हुएं। सो मूं इहो सभु कुझु ईअं ई कयो, तुंहिंजो इम्तिहान में हो, इम्तिहान वरितो। हू 200 एकड़ ज़मीन, हर शइ मिल्कियत तुंहिंजी उते आहे। सो आई तोखे, जिॾां कर जीअं बि कर। हाणे मूं तुंहिंजो इम्तिहान वरितो, इन इम्तिहान में ही तोखे बादशाही बि मिली वई। तो हाणे बादशाही आहे, मूं सोचियो त जॾहिं तूं बादशाह थी वेंदे तो तूं तमामु माण्हुनि जी मदद कंदे। तूं ज़मींदार थी माण्हुनि जी मदद करीं थो, ख़ैर ख़ैरातूं ॾीं थो, अलाह जी राह में ॾीं थो। सोचियमि त जे अगरि तोखे बादशाह बणाइजे त तूं माण्हुनि जी केतिरी मदद कंदे। सो हिकिड़ो तो ते इम्तिहान हो, तो पास कयो। ईअं ई माण्हुनि जी मदद कंदो रह, अलाह जी राह में ॾींदो वञु, कंहिंखे बि पंहिंजे दर तां ख़ाली हथे वापसी न मोटाईंदो वञु। फ़क़ीर एतिरो कुझु चई सो त हलियो वियो। तो ज़मींदार सोचियो त हाणे उहो बादशाह सोची, ज़मींदार बादशाह, त जेका मुंहिंजी हुते आहे ॿनी मिल्कियत जेका बि आहे सा माण्हुनि में आऊं विराए ॾेई छॾियां हुते, ऐं आऊं ही बादशाही हलायां।
सो ज़मींदार बादशाह ज़मींदार जेका बि हुते मिल्कियतुनि जी हुई सा माण्हुनि खे कंहिंखे एकड़ कंहिंखे अधड़ कंहिंखे छा सभिनि माण्हुनि में अलाह जी राह में विराए ॾेई छॾी ऐं पाण हिन बादशाही में सुठे नमूने सां बादशाही हलाइणु लॻो। सो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब वीडियो खे लाइक